वडफ़ जा नाक़ाबिले यकीन फ़ाइदा। वडफ़ एक खुशबूदार ऐं ज़ाइक़ेदार जड़ी बूटी आहे जेका सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं तव्हांजे घर में वडफ़ मौजूद न आहे त तव्हां इन जे फ़ाइदनि खे ॼाणण खां पोइ उन खे पंहिंजे घर में ज़रूर हर वक़्तु मौजूद रखंदा। इहा विटामिन सी, पोटाशियम, फोलाद, फोलेट ऐं फाइबर जो हिकु वॾो ज़रियो आहे। उन खां अलावा इहा केतिरनि ई बीमारियुनि खां निजात ॾियारे ऐं बहितर सिहत फ़राहम करे थी। वडफ़ मादे खे पुरसुकून करण ऐं डिप्रेशन खां जल्दी आराम फराहम करण लाइ इस्तेमाल करे सघिजे थी। वडफ़ चॿाड़ण या वडफ़ जी चांहि पीअण इन सिलसिले में मददगार साबित थी सघे थी। वडफ़ पेट में मौजूद गैस खे न सिर्फ़ ख़ारिज करे थी पर उन खे ॿीहर पैदा थियण खां बि रोके थी ऐं उल्टी अचण जी अलामतुनि खे बि रोकण जो सबबु बणिजे थी। वडफ़ जी चांहि पीअण खे पंहिंजी शाम जो मामूल बणायो जेका राति जो तव्हांजे आरामदाह निंड खे यकीनी बणाईंदी।